से दुआ मांगती हूँ, करम मांगती हूँ, अता मांगती हूँ। इलाही मैं तुझसे दुआ मांगती हूँ। अता कर तू शाने करीमी का सदका, दिला दे इलाही रहीमी का सदका। न मांगूंगी तुझसे तो मांगूंगी किससे, तेरी हूँ मैं तुझसे दुआ मांगती हूँ, करम मांगती हूँ, अता मांगती हूँ। इलाही मैं तुझसे दुआ मांगती हूँ। जो मुफलिस है उनको तू दौलत अता कर, जो बीमार हैं उनको सेहत अता कर। मरीजों की खातिर शिफा मांगती हूँ, इलाही मैं तुझसे दुआ मांगती हूँ, करम मांगती हूँ, अता मांगती हूँ। इलाही मैं तुझसे दुआ मांगती हूँ, इलाही मैं तुझसे दुआ मांगती हूँ। देसिन खे ऐं परदेसिन खे अस्सलाम वालेकुम, या अली मदद। आऊं आहियां तव्हांजी पंहिंजी फ़नकारा साइमा सुमरो। अवां सभिनि खे मुंहिंजे तरफ़ां जुमे जो भलारो ॾींहुं मुबारक हुजे। जीअं तव्हां सभिनि खे ख़बर आहे त कोरोना हिकु तमामु ख़तरनाक बीमारी आहे। मुंहिंजी गुज़ारिश आहे अवां सभिनि खे त पंहिंजो ऐं पंहिंजनि जो वधि मां वधि ख़्यालु रखो ऐं जेके बि एहतियाती तदाबीर ॿुधाया विया आहिनि डॉक्टरनि जे तरफ़ां उन्हनि सभिनि ते अमल कयो। दुआउनि में यादि। अल्लाह हाफ़िज़।